लखी गुलाम शाह खां ब्रेकिंग न्यूज़ आहे त लखी गुलाम शाह लॻ बाहि लॻण सबबि बागड़ी बिरादरी जा 7 घर अल्लाह ताला समेत मुकमल तौर सड़ी रख थी विया। वज़ीराबाद रोड भरिसां वेठल बागड़ी बिरादरी जे घरनि खे चुल्ह मां चिणग उथण सबबि ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि घरनि में पयल न्याणियुनि जो ॾाज 8 लख रुपया रोक रक़म, हंध, बिस्तरा, खटूं, पेतियूं, रिलियूं, थांव ऐं ॿियो सामान मुकमल तौर सड़ी रख थी वियो आहे। बागड़ी बिरादरी जे मिसकिन पोरतनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻण लखनि रुपयनि जो अल्लाह ताला सड़ी रख थियण बाद मोतमार गर्मी में न तण उस में बेयारो मददगार वेठल मुतासिर माण्हुनि ज़ारो कतार रोअंदा रहिया ऐं दाऊं कंदा रहिया। बागड़ी बिरादरी जे घरनि खे ओचितो लॻल बाहि जे इतला बाद लखी गुलाम शाह जो फायर ब्रिगेड अमलो पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरतो। उन मौके ते मुतासिर मंगा सिंह, साजन, भगवानो, कन्हैया सिंह, हीरा सिंह, सेवा सिंह ऐं ईश्वर लाल साहब इन अॻियां रोईंदे ॿुधायो त चुल्ह जे चिणग मां ओचितो बाहि लॻी, जेका ॾिसंदे ई असांजे 7 घरनि खे मुकमल तौर सां रख करे छॾियो। संदन जो चवण हो त बाहि लॻण सबबि घरनि में पयल 8 लख रुपया रोक रक़म, न्याणी जो ॾाज समेत असांजो लखनि रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। हिननि डीसी शिकारपुर समेत ॿियनि आला अख्तियारनि खां घुर कई आहे त असां मिसकिन माण्हुनि जी माली मदद कंदे असांजे घरनि खे तामीर करायो ॾिनो वञे, जीअं असां खुलियल आसमान ऐं गर्मी खां बची सघूं।